नाज़रीन, लालू नायक में गंदगी ऐं सफ़ाई सुथराई न थियण सबबि शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। इत्तिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी लालू नायक जो रिपोर्टर राणू खान मुगेरी। जी राणा, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बैंक में मुसलसल सफ़ाई सुथराई न पई थिए, जंहिं समूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। सफ़ाई सुथराई मामिलो जेको आहे उहो ग़ाइबु आहे। अॼु शहरी इतिहाद जे सॾ ते कारखाने जे रोड ते शामान्य निटण उस ते हिननि धरणो हयो आहे, जंहिं सबबि रोड जा ॿई पासा बंदि थी विया आहिनि। 2 कलाकनि खां धरणो जारी आहे। को बि इंतज़ाम हिन सां ॻाल्हियूं करण जे लाइ न आयो आहे। हिननि एहतजाज कंदड़नि त मुख़्तियार कार वारा यूसी जेको आहे त माहाना 5 लख रुपया जेको लालू नायक जो बजट आहे उहो मिली पाण में खाई था वञनि। हिननि चयो आहे त 5 लख रुपया जेको आहे सो मां जेके लाइ अचनि पिया था उहे लालू नायक शहर ते ख़र्च कया वञनि, सफ़ाई खे बहितर बनायो वञे। जेकॾहिं ईअं न थींदो त असांजो एहतजाज जारी रहंदो ऐं वक़्तनि बे वक़्तनि एहतजाज कंदा रहंदासीं।